Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. लाहौर जे इलाइक़े गुजरपुरा में मोटरवे ते 12 आॾो औरत सां ज़्यादती वारे वाक़े जी जांच में अहम अॻु भराई। औरत जो DNA जवाबदार आबिद मल्ही सां मैच थी वियो। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त औरत जे लिबास मां वरितल DNA जा सैंपल्स मैच थिया आहिनि। जवाबदार आबिद जो वास्तो ॾखण पंजाब जे हिकु इलाइक़े सां आहे। संदसि ख़िलाफ़ अॻु ई क्रिमिनल रिकॉर्ड बि मौजूदु आहे। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जी सदारत हेठि जांच कमेटी जो पहिरियों इजलास। कमेटी तरफ़ां औरत सां लॼा लुट वारे वाक़े जी जांच में अॻु भराई बाबति वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई। पंजाब जे सुतसमा वारे वज़ीर फयाज़ुल हसन चौहान जो चवणु आहे त मोटरवे ते औरत सां ज़्यादती कंदड़ जवाबदार खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वेंदो ऐं केस खे जल्द मंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। मीरपुर ख़ास में सदर ऐं गवर्नर तरफ़ां बरसात मुतासिरनि में इमदाद विरहाइण वारी तक़रीब। बदनज़मी जो शिकार राशन मिलण जो ॿुधी औरतुनि सूदो। हज़ारनि जी तादाद में मुतासिर पहुची विया। ट्रक में रखियल सामान खणण दौरान पुलिस जी लठबाज़ी ऐं भाॼे दौरान केतिरा ई मुतासिर ज़ख़्मी। सदर ऐं गवर्नर तरफ़ां रुगो 400 मुतासिरनि में इमदादी सामान विरहायो वियो। मीरपुर ख़ास में दौरे दौरान सदर आरिफ अलवी ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल तरफ़ां मुतासिरनि सां मुलाक़ात। कुनरी, पिथोरो, शुजाबाद ऐं कलोई में बरसात तोड़े घारनि जे हानियुनि जो जाइज़ो वठण लाइ फ़ज़ाई दौरो। इंतज़ामिया तरफ़ां सदर ऐं गवर्नर खे बरसात मुतासिर इलाइक़नि में थियल नुक़साननि बाबति ब्रीफिंग। मीरपुर ख़ास में बरसात मुतासिर इलाइक़नि जे दौरे दौरान PTI सां वास्तो रखंदड़ चूंडियल नुमाइंदा बि सदर ऐं गवर्नर सां गॾु मौजूदु। सांगड़ में मुतासिरनि खे ख़िताब दौरान सदर आरिफ अलवी चयो त वज़ीर आज़म हिदायत कई आहे त सिंध में कंहिं बि माण्हूअ खे लावारिस न छॾियो वेंदो। वफ़ाक़ी सरकार खे सॼी सिंध जो फ़िक्र आहे। अवाम जो तहफ़्फ़ुज़ ऐं वसीलनि जो शफ़ाफ़ इस्तेमालु करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। लंदन भिगोड़ों और इश्तिहारियों की अमाजगाह बनता जा रहा है। इसहाक डार साहब, नवाज शरीफ साहब, सलमान साहब, शहबाज साहब, हुसैन नवाज, सब वो लोग जो अदालतों को मतलूब हैं आज लंदन में पनाहगाह बनाए हुए हैं। साल के आखिर तक शीन और नून वाले अलग होंगे। ये नून लीग पत्थर वाली जमात होगी, पत्थर मारने वाली, और शीन लीग जो होगी वो संग तराश किस्म की जमात होगी। और मैं नहीं देख रहा कि इस साल के आखिर तक ये दोनों पार्टियां एक पैच पे, दोनों ग्रुप जो हैं एक जगह पे रहें। जो वोट को इज्जत दो, आप वोट को इज्जत क्यों नहीं दे रहे नवाज शरीफ साहब? वोट और कानून की अदालत जो है उनसे ये फैसला कर रही है, अपने आप को सरेंडर करें। जो कहते थे हम वोट को इज्जत देंगे और कानून का एहतराम करेंगे, जब अपने पे आती है तो मीठा मीठा हप और कौड़ा कौड़ा थू कर। मैं समझता हूँ वफाक और सिंध में अच्छे तल्लुकात होने चाहिए। ये बड़ी खुशआइंद बात है। CCPO ने जो बयान दिया वो गैर जिम्मेदाराना बयान है और बगैर सोचे समझे दिया। अॼुकल्ह लंडन भगोड़नि ऐं इश्तिहारनि जी आमाजगाह बणिजी वियो आहे। अदालतुनि खे घुर्बल समूरनि माण्हुनि लंडन में पनाह वरिती आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त हलंदड़ साल जे आख़िर ताईं नून लीग ऐं शीन लीग अलॻि थी वेंदियूं। शीन लीग संगतराश ऐं नून लीग पथराव वारी जमायत हूंदी। हाणे नवाज़ शरीफ कानून जो एहतराम छो नथो करे ऐं वोट खे इज़त छो नथो ॾे? वोट ऐं अदलिया जो चवणु आहे त नवाज़ शरीफ सरेंडर करे। सिंध सरकार ऐं वफ़ाक़ में लाॻापा अञा वधीक बहितर हुजणु घुरिजनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वफ़ाक़ी वज़ीर मोटरवे वाक़े जी मज़म्मत कंदे मुतासिर औरत जे बारे में CCPO लाहौर जे बयान खे गैर ज़िम्मेवारानो करार ॾेई छॾियो। शेख रशीद जो चवणु हो त सभु ऑफिसर मीडिया ते ॻाल्हाइण जे क़ाबिल न हूंदा आहिनि। मोटरवे वाक़े ते सॼी दुनिया में मुल्क जी बदनामी थी आहे। उमीद त जवाबदार जल्द पकड़ में ईंदा।
कराची में हाउ ॾारींदड़ वाक़े पुलिस एहलकार जो घर उजाड़े छॾियो। हिजरत कॉलोनी में इमारत के बाहि लॻण जे नतीजे में हिक ई ख़ानदान जा 4 भाती सड़ी फौत, 7 ॼणा ज़ख़्मी। सड़ी फौत थियलनि में पुलिस एहलकार तौक़ीर जी अमड़, इशरत, घरवारी वसीला, 1.5 साल जी धी आयत ऐं भाउ शहरियार शामिल। पुलिस जो चवणु आहे त सुबुह जे वक़्तु हिक दुकान खे बाहि लॻी। फायर ब्रिगेड अमले जे पहुचण खां अॻु ई बाहि दुकान मथां तामीर थियल घर खे बि पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। रेस्क्यू टीम्स फौत थियलनि जा सड़ल लाश घर मां कढी अस्पताल मुंतक़िल कया। ज़ख़्मियुनि खे बि अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तब्दीली सरकार जी हुकूमत दौरान महांगाई में लगातार इज़ाफ़ो। महांगाई जी शरह वधी 9.4% थी वई। शुमारियात खाते तरफ़ां जारी कयल हफ़्तेवार रिपोर्ट में चयो वियो आहे त हिक हफ़्ते दौरान आम वाहिपे जी 22 ज़रूरी शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो थियो। कुकुड़ 22 रुपया, मुङनि जी दाल 13 रुपया ऐं दाल माश 7 रुपया फ़ी किलो महांगा। चणनि जी दाल जे अघनि में 2.5 रुपया फ़ी किलो ऐं अटे जे 20 किलो वारे थेले जे अघनि में 15 रुपया इज़ाफ़ो रिकॉर्ड। शुमारियात खाते जी रिपोर्ट मूजिबि हिक हफ़्ते दौरान गुड़, माचिस, खीर, ॾही, चांवर ऐं गोश्त बि महांगो थियो। लाहौर डेवलपमेंट अथॉरिटी जो अॻूणो DG अहद चीमा LDA सिटी करप्शन केस मां आजो करार। लाहौर जी एहतसाब अदालत अहद चीमा सूदो 10 जवाबदारनि खे बरी करे छॾियो। नैब तरफ़ां जवाबदारनि ख़िलाफ़ जांच बंदि करण लाइ दाख़िल दरख़्वास्त बेमंज़ूर। LDA सिटी में करोड़े रुपयनि जी करप्शन जो रेफरेंस दाख़िल थियण बाद नैब अहद चीमा खे गिरफ़्तार कयो हो। अहद चीमा 1.5 साल ताईं जेल भोगण बाद केस में बरी थी वियो। एंटी करप्शन खाते सिंध यूनिवर्सिटी खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में बि मुबैना घोबिन ऐं बेज़ाब्तगियुनि जी जांच शुरू करे छॾी। बॉटनी शोबे में क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जे उबतड़ एसोसिएट प्रोफेसर जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त रजिस्ट्रार खे नोटिस जारी। सिलेक्शन बोर्ड जे मेंबर्स सां गॾिजी बयान रिकॉर्ड कराइण जी हिदायत। असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर मुज़फ़र हुसैन एंटी करप्शन खाते में शिकायत दाख़िल कराई आहे त एसोसिएट प्रोफेसर फौज़िया सियाल खे क़ाइदनि जे उबतड़ ऐं गैर क़ानूनी तौर बॉटनी शोबे में 20 ग्रेड जी पोस्ट ते मुक़ररु कयो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार असिस्टेंट प्रोफेसर तरफ़ां एंटी करप्शन खाते आॾो बयान रिकॉर्ड कराइण दौरान सबूत पेश करण जी बि दावा। कंदकोट भरिसां दुरानी महर थाणे जी हद में 2 धुरनि जे तकरार तां 2 ॼणा क़त्ल। कचे में जागीरानी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़े दौरान 2 ॼणा मारिजी विया। फायरिंग में 2 ॼणा ज़ख़्मी। सिंधु दरिया में पानी के वहकरनि में लाथ जारी। गुड्डू बैराज वटि बोड ख़त्म थियण बाद विचोले दर्जे जी बोड रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि दरियाई वहकरनि में चाढ़ जारी। गुड्डू बैराज वटि सिंधुअ जो मथां वहकरो 3,49,898 ऐं हेठां वहकरो 3,17,948 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहकरो 4,83,770 ऐं हेठां वहकरो 4,40,440 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि सिंधु दरिया जो मथां वहकरो 2,03,116 ऐं हेठां वहकरो 2,19,825 क्यूसिक रिकॉर्ड। कच्चे में दरियाई पानी जी चाड़ बाद ॿुॾी फौत थियण जे वाक़िअनि में बि वाद। दादू भरिसां कचे जे ॻोठ छुटो मस्तोई में माउ धी दरियाई पानी में किरी पयूं। नींगरी ॿुॾी फौत। इलाइक़े वासिन औरत खे बचाए वरितो। वाक़े ते इलाइक़े में सोग जी लहर। चक भरिसां कचे जे ॻोठ इमामदीन महर में घर अॻियां रांदि खेॾण दौरान नींगर दरियाई पानी में ॿुॾी फौत। ॿारनि जी दाहुनि ते वारिस ऐं पाड़े वारा पहुता ऐं नींगर जो लाश ॿाहिरि कढियो। चक जे कचे में 4 ॾींहंनि दौरान दरियाई पानी में ॿुॾी फौत थियलनि जो अंग 5 थी वियो। फौतुनि में 3 ॿारड़ा शामिल। वारह भरिसां सिम शाख में वींझण दौरान पीरसन ॿुॾी फौत। ॻोठ फैज़ मोहम्मद सोढर वासी पीरसन ऊन्हे पानी में वञण सबबि ॿुॾी वियो। इलाइक़े वासिन संदसि लाश ॿाहिरि कढियो। पीरसन जो लाश घर पहुचण ते कोहराम पतवा। सिंधड़ी भरिसां कंगल ढंढ जे पाणी 50 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। 200 खां वधीक ॻोठ ॿुॾण जो ख़तरो।
हज़ारें एकड़नि ते बीठल फसल बि मुतासिर ढंढ खे मुख़्तलिफ़ हंधनि तां 5 कट लॻण सबबि भरपासे वारनि इलाइक़नि जो पाणी बि भरपासे वारनि इलाइक़नि जो पाण में ज़मीनी राब्तो काटा। इंतज़ामिया मुतासिर इलाइक़नि मां पाणी निकाल कराइण में नाकाम। पाणी हेठि आयल ॻोठनि जा मुतासिर ख़ैमनि, राशन ऐं पीअण जे पाणी सूधो ॿी इमदाद लाइ परेशान। टंडो ग़ुलाम हैदर इंतज़ामिया 18 ॾींहं गुज़रण बावजूदि 7 खां वधीक इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल न कयो। फाज़िल टाउन, पीपल्स कॉलोनी ऐं ॿियनि पाड़नि तोड़े कॉलोनीज़ मां बरसाती पाणी निकाल न थियण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो। बीमारियूं बि वधण लॻियूं। इंतज़ामिया शहरनि खे निंढड़को छॾे ॾिनो। शहरनि तरफ़ां फौरी तौर बरसाती पाणी निकाल कराइण जो मुतालबो। शिकारपुर जी सब्ज़ी मंडी में क्वेटा मां घुरायल टमाटनि जी पेतियुनि मां चर्स हथ। पुलिस क्वेटा जे वापारी अलाउद्दीन पठान खे गिरफ़्तार करे टमाटनि जी पेतियुनि मां भरियल ट्रक तहवील में वठी छॾी। पुलिस जो चवणु आहे त सब्ज़ी मंडी पहुतल ट्रक में रखियल 172 पेतियुनि मां 80 पेतियुनि में चर्स लिकायो वियो हो। पुलिस हथायल चर्स अञातल हंध मुंतक़िल करे छॾियो। नओं देरो में ॻोठ अलह वरायो सोलंगी वासी रबन नारेजो जी घरवारी धड़ गंढियल 2 ॿारनि खे जनमु ॾिनो। लाड़काणी जी अस्पताल में मुंतक़िल थियण बाद 2 ॿारनि कुझु कलाकनि अंदरि दम ॾेई छॾियो। डॉक्टर्स जो चवणु आहे त औरत नओं देरो जे निजी मेडिकल सेंटर में ऑपरेशन दौरान धड़ गंढियल ॿारनि खे जनमु ॾिनो हो। ॿारनि खे लाड़काणी जी चाइल्ड केयर एमरजेंसी में मुंतक़िल कयो वियो। तिबी इमदाद ॾियण बावजूदि कुझु कलाकनि अंदरि ॿारड़ा फौत थी विया। लाड़काणो में चाणका अस्पताल जे MS ऐं पैरामेडिकल अमले में छिकताण मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पहुतल मरीज़नि खे रोले छॾियो। OPDs जे बाइकॉट सबबि मरीज़ इलाज ऐं दवाउनि लाइ दरबदर। पैरामेडिकल स्टाफ OPDs जे बाइकॉट ऐं एहतजाज कंदे चयो आहे त MS जो अमले सां रवैयो ग़ैर मुनासिब आहे। सनस ख़िलाफ़ कार्रवाई ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। चाणका जे MS डॉक्टर इरशाद काज़मी पैरामेडिकल अॻुवाणनि सूधो 12 मुलाज़िमनि खे कराची रिलीव करे छॾियो। MS चाणका अस्पताल तरफ़ां जारी कयल लेटर में चयो वियो आहे त रिलीव थियल मुलाज़िम इंतज़ामी कमनि में रंडक पैदा कंदड़ ज़बरदस्ती OPDs बंदि कराए रहिया आहिनि। भान सईदाबाद इंतज़ामिया जी बेहिसी अस्पताल मुंतक़िल थियण लाइ एम्बुलेंस न मिलण सबबि ॿोॾ मुतासिर औरत रिक्शा में ॿार खे जनमु ॾिनो। मंछर ढंढ जे 0 पॉइंट ते रहंदड़ औरत ख़ालदा मल्हा तरफ़ां लोडर रिक्शा में ॿार खे जनमु ॾियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। औरत जे वारसनि जो चवणु आहे त इंतज़ामिया मुतासिरनि जी कंहिं बि क़िस्म जी इमदाद न कई आहे। राशन ऐं पीअण जो पाणी त परे जी ॻाल्हि। वियम लाइ औरत खे अस्पताल मुंतक़िल करण लाइ एम्बुलेंस बि न ॾिनी वई। सिंधु दरिया में ॿोॾ जे वहकरनि में लाथ बात कचे जे इलाइक़नि मां बि पाणी जी सतह में घटिताई अचणु लॻी। बख्शापुर जे कचे में पाणी जी सतह में लाथ अचण बाद मोहाणनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मच्छीअ जो शिकार शुरू करे छॾियो। मोहाणनि जो चवणु आहे त दरियाई पाणीअ में चाढ़ सबबि संदनि रोज़गार बंदि थी वियो हो। हाणे वरी खेनि पेट गुज़र करण जो मौक़ो मिलियो आहे। माण्हू बाज़ार में रखियल फार्म जी मच्छीअ खां वधीक दरिया में शिकार थियल ताज़ी मच्छी खाइणु पसंदि कंदा आहिनि। कराची में रोलू कुतनि खे पकड़ण वारी मुहिम जारी। सिंध हाई कोर्ट जे भरपासे वारनि इलाइक़नि में ऑपरेशन दौरान केतिरनि ई कुतनि खे पकड़ियो वियो। महारत सां पकड़ियल कुतनि खे गाॾीअ में वाड़े अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो। इंतज़ामिया जो चवणु आहे त पकड़े रोलू कुतनि ते स्टैम्प ऐं टैग लॻाइण जो कमु जारी आहे। ऐं भारतीय अदाकार सुशांत सिंह राजपूत जे मुबैना आपघात वारे केस में संदसि गर्लफ्रेंड भारतीय अदाकारा रिया चक्रवर्ती जे ज़मानत दरख़्वास्त रद्द। मुंबई जी मक़ामी अदालत अदाकारा जे भाउ सूदो 8 जवाबदारनि जी ज़मानत बि रद्द करे छॾी। रिया चक्रवर्ती सुशांत सिंह जे मुबैना आपघात केस में मंशियात जे इस्तेमाल ऐं ख़रीदारी जे इल्ज़ामनि ते मक़ामी अदालत में ज़मानत जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। भारतीय मीडिया जो चवणु आहे त ज़मानत रद्द थियण बाद भारतीय अदाकारा खे 22 सेप्टेम्बर ताईं मुंबई जी जेल में रहणो पवंदो।
अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सगत मां हमीर शेख हेडलाइंस हमारे तफसीली खबरों ने ब्रेक